अॼु जेको असां सब्जेक्ट आहे उहा आहे सिंधी मौसीक़ी। मौसीक़ारनि जो केतिरो हथ आहे म्यूज़िक खे ख़राबु ऐं तबाह करणु? ॾिसो मौसीक़ार जो वॾो हथु आहे म्यूज़िक में। हाणे कुझु अहिड़ियूं अहिड़ियूं शाइरियूं आहिनि, तव्हां ऑडियो केसटूं ॿुधो, कलाम तव्हां घर में नथा हलाए सघो। शागिर्दनि खां एतिरो कमु करायो वियो, शागिर्दनि खे नौकर सम्झो वियो, शागिर्दनि खे को बचो सम्झी न। सही आहे, पर एसी हणाइण ॾे मुंहिंजे यार खे मौज़ब शाइरी में अचे थो? बिल्कुलु अचे थो, इहो त पुट पीउ भाउ खे चई सघे थो। समी साहब, तव्हांजी नज़र में हिन वक़्तु सिंधी मौसीक़ी किथे बीठी आहे? लफ़्ज़ बि लिबास में सुठा लॻंदा आहिनि, जीअं इंसान लिबास में सुठा लॻंदा आहिनि। जिस्म भूरो लिबास तारे में, जेके नथा जहिड़ो को फनकार ॻाए या त तव्हां जहिड़ा आवाज़ थी पवनि, पर हुनखे छा पता ख़ान साहब आहे, उहो भले कुझु बि करे सघे थो। त बाबा तव्हां शइ उहा ॻायो जेका पंहिंजे घर में बि ॻाए सघो। कल्चर डिपार्टमेंट खे खपे त पंहिंजे ज़ाती ख़र्च मां हर साल इन्हनि जा 2-2 4-4 एल्बम करे न। बाक़ा छा थो पुछे, जेके ॼाण थो उनखां पुछ न, जेके न ॼाण पेट लॻल, पेट जी इहो कोन्हे त तव्हां ॿोली ख़राबु कयो, तव्हां कल्चर खे तबाह कयो। सकावत खां त जेको लंडन वठी वियो फनकार, कहिड़ा फनकार वठी वियो, कहिड़ी शनाख़्त अथव इहो? कंहिंखे पैसा ॾिनो? असां मां आवाज़ उथारियो हुयो। तोखे बि ॾिनो आहे पैसा? न मूंखे त मां जेके ॾियनार मां न ॻाल्हायां न तव्हांजे साम्हूं। नाला खणो न, क्लियर करे ॻाल्हि। नाला कोन था खणी सघो ऐं पोइ रोब था।